नाज़रीन जी त असीं हींअर मौजूद आहियूं लाड़काना प्रेस क्लब जे आॾो जिथे रिक्शा यूनियन वारा हड़ताल करे रहिया आहिनि। उन्हनि जूं गाॾी ॿियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त बराए महिरबानी करे असांखे गाॾियूं वापसि करे अचो त उन्हनि खां व्यू वठो। अलारे के मुगेरी जनरल सेक्रेटरी रक्षा साईं असांजो मुतालबो आहे त असांजूं फुर्तियल गाॾियूं बरामद कयूं वञनि। जेकॾहिं 2-3 ॾींहंनि जे अंदरि असांजूं गाॾियूं कोन मिलियूं एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो ऐं असां इहो अॼु ऐलान था कयूं 2 ॾींहंनि खां पोइ असांजी पूरी ट्रांसपोर्ट बंदि हूंदी। इहो वाइदो आहे असांजो। भली अॼु असां लाड़काणे जे इंतिज़ाम खे ॿुधायूं था त इहे जेके नाल SHO विहारिया अथव इहे बिल्कुलु हटायो। इहे रिश्वती आहिनि, इहे ॾोहारनि सां गॾु आहिनि, इहे उन्हनि सां गॾु आहिनि, उन्हनि खां पैसा था वठनि। असां अॼु बि मुतालबो था कयूं जेकॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ असांजूं गाॾियूं न मिलियूं त असां चौक चौराहा बंदि कंदासीं, पूरी ट्रांसपोर्ट बंदि कंदासीं। ऐं जेके बि तंज़ीमियूं आहिनि मां उन्हनि खे कोठा करे मां बिल्कुलु एहतिजाज कंदुमि। उन्हनि जो मां सीनियर नायब सदर आहियां। असांजे रशकनि खे तक़रीबन महीनो खनि दादा शुरू थी वियो आहे। उन में का गाॾियूं असांजूं रशीद वग़ैरह में 3 गाॾियूं फुर थी वियूं आहिनि। उन में NC कटियल आहे। उन ऑफिसरनि को बि अमल न कयो आहे। उन खां पोइ तालके हद में असांजी गाॾी जेको आहे फुर थी वई आहे, उनजो को अमल न थियो आहे। बाकराणी जेको आहे हद में गाॾी फुर थी आहे, उनजी NC कटाई आहे, उनजो को अमल न थियो आहे। असां रिक्वेस्ट था कयूं जेके मज़दूर बीठा आहिनि असां सां गॾु असांजे यूनियन में पहुता आहिनि, जेके गल घुला कंदा असां DI साहिबु इरफान बलूच साहिब खे चऊं था ऐं असां मसूद साहिबु SP भंगत साहिब खे चऊं था त इन शइ जो ऑफिसरनि जो नोटिस वठी ऐं असांखे शयूं बरामद करे ॾे त असांजे ड्राइवरनि खे को पंहिंजो घर जो चुल्हो ॿारनि ऐं पंहिंजे घर जो को सहन कनि। नालो मुंहिंजो फयाज़ हुसैन आहे। रशीद वगण जी हद में रक्षा साईं फुर थी वियो आहे। असां रशीद वगण हद SHO सां मिलिया आहियूं, चांडू साहिब सां, बाबा साईं गाॾी फुर थी विया। पर महिरबानी कोशिशि कयो असांखे साईं गाॾी वापसि करायो। ख़ाली आसरात मिलिया आहिनि, माना को बि मरामत न थियो, को बि एक्शन न खयो वञे। असांजो रक्षा ते गुज़र सफ़र आहे। रक्षा असांजो हले विया, बेचैनी थी वई आहे, पर रोज़गार असांखे न थिए। पर महिरबानी असां इहो चवणु था चाहियूं असांजो रक्षा असांखे वापसि थी मिलनि, असांजा इंसाफ़ ॾे। बाक़ी हद में जेको असां रक्षो थी वियो आहे असां अपील था कयूं SP साहिब खे जेको आहे उहो असां नाजाइज़ था कनि, असां आसरा ॾियनि था, समुझनि था की अॼु सुभाणे असांखे रक्षो वापसि कनि था, नथा कनि। बसि असांखे अपील आहे जो बसि असांजो रक्षो वापसि कराए ॾियनि। असां ग़रीब आहियूं, गुज़र सफ़र रक्षे ते असांजो महिरबानी करे असांखे रक्षो जो बसि वापसि कराए ॾियनि। अच्छा, तव्हांजे उन रिक्शे फुर खे घणा ॾींहं थी विया आहिनि? हैदारनि ॾे विया हुआ तव्हां छा पिया चओ? असांखे तक़रीबन रक्षा जेको फुर थी वियो आहे 19 ॾींहं थी विया आहिनि। SHO साहब ने बंद कंदा था रहूं। SHO साहब आसरा ॾींदो थो रहे, उहो आसरा थो ॾिए त का शइ अॼु सुभाणे अचो। रोज़ आसरा खलील साहब उहो DSP साहब बाकराणे में उहो आसरा थो ॾिए। 2 ॾींहंनि में वरी उहे 2 ॾींहंनि खां वरी 2 ॾींहं ॿिया सफ़र करे अचो। रुगो आसरा जेकॾहिं इहे असांजा रक्षा वापसि न थींदा त असीं रोड रस्ता बंदि कंदासीं ऐं असीं पंहिंजो पाण खे बाहियूं ॾेई करे बि इहे वापसि कराईंदासीं। कैमरामैन सां कटे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर हुबदार अली शेख, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल। नाज़रीन चकरामा की ॿीहर ॿुधाईंदा नाज़रीन जो आवाज़ मुंहिंजी सिंध।